अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अल सैफ बर दुबई में मौजूद आहियां, जिते क्रूज़ मां ॾिसूं पिया। इन क्रूज़ में असांजी सॼी संगत वेठी आहे, सॼी संगत मौजूद आहे, जेके असां हिन वक़्तु सिंध पाकिस्तान खां कई आया आहियूं। ऐं 2 दिसंबर ते हिते जेको असांजो कल्चर शो थियण वारो आहे, मां तव्हांखे वठी हलंदुमि। अचो मूंसां, अचो अचो अचो। ख़ूबसूरत बहितरीन दोस्त ऐं माशाअल्लाह अहिड़ो माहौल जुड़ियल आहे। ऐं ख़ासि करे अहिड़े क़िस्म जा जेके मेला हूंदा आहिनि उहे तमामु घटि थींदा आहिनि। ऐं असांखे इन्हनि जो इंतज़ारु हूंदो आहे, छो त अहिड़ी नफ़्सा नफ़्सी जे दौर में ख़ासि करे जेको दौर हले थो, उन दौर में कोई कंहिंसां मिले कोन पियो। असां सिर्फ़ु हिक ॿिए खे इलेक्ट्रॉनिक ज़रिए ॾिसूं पिया। अस्सलाम वालेकुम, दोस्त मिलनि पिया, ठीकु आहे। अचो 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 अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असां हिकु थींदासीं सभु दोस्त। अस्सलाम वालेकुम एवरीवन। सभु दोस्त असां गॾु मौजूद आहिनि। असां माशाअल्लाह एॾो ॾिसो सनात सुबुह बि मौजूद आहे, बख्शर मेहरान बि साहब आहे, कामू बि सभु दोस्त मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम। साईं साईं ये वीज़ा गुनाह इलाही छा हाणे मूंखे ॿुधायो। अब तू मस्करो आई है जा न सर छा था सम्झो? साईं घटि न कई आहे, तूं बि अलाए छा थो ठाहे, मां अलाए छा थो ठाहे, अली गुल अलाए छा थो ठाहे। किथे आहे अली गुल आहे किथे? वॾी जानी है, वॾी ॻाल्हि आहे। ऐं शौराम साहब अचो न यार, अचो ई रहे पकड़े न रोज़ न मिलंदा आहियूं असां सभु माशाअल्लाह, सभु ॾेई सघंदे। साईं अस्सलाम वालेकुम। ॾाढो अॼु हिकिड़ो गैदरिंग जो माहौल आहे, काफ़ी हेॾो ॾिसो न, हेॾां ॾिसो हेॾां ॾिसो, इहे असांजो सामिन अली अस्सलाम अस्सलाम माशाअल्लाह सभु। हाणे ॾिसो एतिरा सारा माण्हू एट वंस टाइम असां दुबई में जो गॾिया आहियूं, ज़ाहिर आहे कुझु त थींदो न साईं, कुझु थींदो न घणो थींदो कुझु हिन लाइ इहो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइजो, हा यूट्यूब ते पैसा घणा मिलंदा? ड्रामा मिलंदा न यश चोपड़ा। हा अचो त मां तव्हांखे नाज़रीन दुबई में सिंधी आर्टिस्ट तव्हां ॾिठा न, अचो त तव्हांखे यश चोपड़ा साहब सां अचो। असां यश चोपड़ा साहब हेॾां वेठा आहिनि। साईं ने फिल्म ठाही, यश चोपड़ा साहब वीर ज़ारा। साईं सामिन भाउ, यश चोपड़ा साहब फिल्म ठाही वीर ज़ारा। वीर ज़ारा जो गानो मशहूर थियो, तुम छुपा ना सकोगी मैं वो राज हूँ, तुम भुला ना सकोगी वो अंदाज हूँ, गूंजता हूँ जो दिल में तो है राह क्यों, मैं तुम्हारे ही दिल की तो आवाज हूँ। साईं साईं असां यश चोपड़ा साहब आहिनि असांजा, और कन्हैया लाल साहब आहिनि असांजा माशाअल्लाह, इंडिया जा सिंधी भाउर आहिनि असांजा माशाअल्लाह। साईं जन 3-4 सालनि जा हुया त पार्टीशन थियो पाकिस्तान जो, ऐं पोइ साईं हिंदुस्तान हलिया विया ऐं असांखे अकेलो छॾे विया। सो दुबई में हिननि सां मुलाक़ात थींदी आहे माशाअल्लाह। लव यू ऑल। सभु दोस्त मौजूद आहिनि। साईं अचो कन्हैया लाल साहब, अचो अचो तव्हां वियो 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 साईं वियो 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 माशाअल्लाह। मां राजस्थान जयपुर मां ब्लॉग कंदी आहियां ऐं मेठवाणी अंकल सां मां ॾाढा सिंधी नाटक कया आहिनि, जंहिंमें मां फेमस थियमि मिठड़ी सिंध में थियमि। ऐं दुबई में बि असां सुभाणे नाटक करण वारो हुआसीं, जंहिंजी असां थोरी झलकी हिते ॾेखारींदासीं। त उन में ओम अंकल ठहिया आहिनि असांजा महिमान। टाइटल इहो आहे कि महिमान तूं मुंहिंजे घर मां कॾहिं थो वञी, महिमान तूं मुंहिंजे घर मां कॾहिं थो वञी, और असां 13 ॾींहंनि खां पोइ ईंदासीं। असांखे तव्हां छा बि कंदो ईअं न ईंदासीं। ऐं हा माशाअल्लाह मगज़ अरे नहीं कुछ था ॻाल्हायो। थैंक यू दोस्तों। थोड़ी देर में असां ही क्रूज़ पानी में बीहो, पोइ वरी बि तव्हां सां मुलाक़ात कयूं था। मूंसां गॾु रहिजो, कान्हे वञिजो। लव यू ऑल।